छा हलंदड़ बरसाती सिलसिलो 10 सेप्टेम्बर ताईं वॾी तबाही मचाए सघे थो? छा सिंध में दाख़िल थियल घटि हवा जे दबाव वारो सिस्टम वधीक ताक़तवर थी वियो आहे? गुड्डू बैराज ते 4.5 लख क्यूसिक पाणी पहुची वियो। वधीक केतिरा लख क्यूसिक पहुचण जो इम्कान आहे? समूरी सूरतहाल खां तव्हांखे आगाह कयूं था, पर पहिरीं पंहिंजो ही चैनल सब्सक्राइब करे वठो। ख़ासि तौर परॾेह में रहंदड़ असांजा सिंधी भाइर ही चैनल ज़रूरु सब्सक्राइब कनि। गुज़िरियल 2 ॾींहनि खां जारी बरसाति हैदराबाद ऐं कराचीअ खे ज़रे घटि ॿोड़े छॾियो आहे। जॾहिं त थरपारकर, मीरपुरख़ास, सांगड़, ठट्टे, बदीन, मटियारी, जामशोरे, नवाबशाह, नौशहरा, फिरोज़, खैरपुर, सखर, घोटकी, कशमोर, शिकारपुर, जेकबाबाद, लाड़काणे, कंबर ऐं दादू ज़िलनि में बि वॾफड़ो वसियो आहे, जंहिं करे हेठाहीं वारा इलाइक़ा पाणी हेठि अची विया आहिनि। मौसमियाती माहिरनि मूजिबि सिंध में घटि दबाव वारे सिस्टम सां नार बंगाल खां ठहियल सिस्टम गॾिजण सबबि बरसाती सिस्टम ताक़तवर थी वियो आहे, जंहिं करे सॼी सिंध में ज़ोरदार बरसाति पई आहे। जॾहिं त सुभाणे 10 सेप्टेम्बर ताईं सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बरसाति पवण जा इम्कान ॾेखारिया पिया वञनि। हैदराबाद में गुज़िरियल सॼी राति बरसाति पवण सबबि समूरो शहर पाणी हेठि अची वियो आहे। हैदराबाद में लतीफ़ाबाद, कासमाबाद, सिटी ऐं बहिराड़ी तालुकनि जे हेठाहीं वारनि इलाइक़नि में केतिरा ई फुट पाणी बीहजी वियो आहे, जंहिंजी नेकाली लाइ इंतिज़ामिया पारां कोशिशूं वठण जी दावा कई पई वञे। हैदराबाद शहर मां त जीअं तीअं पाणी निकिरी वेंदो, पर असुलु मसइलो सिंध जी ॿेराड़ियुनि वारनि इलाइक़नि जे कचनि ऐं कखावनि घरनि में रहंदड़ लखें किरोड़ें रहवासियुनि लाइ आहे, जिन जा अंज हिन बरसाति सबबि ॿीणा थी विया आहिनि। इन्हनि ग़रीब मिसकिन सिंध वासियुनि बरसाति दौरान ॾींहुं राति शदीद तकलीफ़ में गुज़ारिया आहिनि, जिन जी सार कंहिं बि इंतिज़ामी अमलदार या चूंडियल नुमाइंदे न लधी आहे। बाक़ी बरसाति बंदि थियण ते इहे साॻिया हमराह फ़ोटो सेशन लाइ पहुची वेंदा। होॾां सिंधु दरियाह में ॿोॾि जे वहिकरनि में चाढ़ जारी आहे। गुड्डू बैराज जी अप स्ट्रीम ते 4,45,000 क्यूसिक, जॾहिं त सखर बैराज जी अप स्ट्रीम ते 3,45,000 क्यूसिक ॿोॾि रिकॉर्ड कई वई, जॾहिं त पंजनद मां वधीक पाणी पहुचण जो इम्कान ॾेखारियो पियो वञे। ॿिए पासे मौसमी सूरतहाल ते नज़र रखंदड़ सीनियर सहाफ़ी ऐं मौसमियाती माहिर ग़ुलाम हुसैन ख़ासकेली मौसमी सूरतहाल ऐं ताज़ीन बरसातुनि बाबति पंहिंजो तजियो कुझु हिन रीति पेश कयो। बिल्कुलु असां पंहिंजे नाज़रीन खे ॿुधाईंदा हलूं त साल 2025 जे 8 सेप्टेम्बर खां अॼु 9 सेप्टेम्बर ताईं चौमासे मुंद में बडरे जे मुंद में सिंध में जेको आहे सो ज़बरदस्त मींहं जा वसकारा थिया ऐं हीउ बरसाती जेको सिस्टम हुयो इहो नार बंगाल में तयारु थियो। नार बंगाल खां इहो बरसाती सिस्टम पाकिस्तान जे पाड़ेसरी मुल्क भारत जे मध्य प्रदेश खां वेंदे काफ़ी इलाइक़नि खे बरसाति ॾींदो, राजस्थान ऐं गुजरात वटि पहुतो, जंहिंखां पोइ इहो बरसाती सिस्टम पाकिस्तान जे सूबे सिंध जे थरपारकर खां दाख़िल थियो ऐं सिधो सऊं ही लो प्रेशर डीप डिप्रेशन जेको अंग्रेजी में चयो वेंदो आहे, लो प्रेशर सिधो सऊं सिंध सां टकरायो ऐं जंहिंखां पोइ इहो सिस्टम उमरकोट ज़िले खां 50 किलोमीटर जे फ़ासिले ते बरसाति जा ज़बरदस्त वसकारा कया ऐं डीपले में ज़बरदस्त मींहुं पियो, जंहिंखां पोइ इन लो प्रेशर डीप डिप्रेशन आस्ते आस्ते अछड़े थर ॾांहुं सफ़र कयो ऐं खिपरे जे मथां ज़बरदस्त मींहुं ॾिनो आसपास, जंहिंखां पोइ इहो सांगड़ खां थींदो सकरन जे मथां डीप डिप्रेशन लो प्रेशर मौजूदु रहियो, जंहिंखां पोइ राति जे वक़्त में इहो सिस्टम आला खां थींदो ऐं ज़बरदस्त राति जे वक़्त में हैदराबाद समेत हैदराबाद डिवीज़न ऐं शहीद बेनज़ीराबाद नवाबशाह डिवीज़न, मीरपुरख़ास डिवीज़न में ज़बरदस्त मींहं जा वसकारा थिया। कराची में मींहुं वसियो। हिन वक़्तु इहो डी डिप्रेशन लो प्रेशर सिस्टम हैदराबाद जे मथां आहे ऐं हैदराबाद में असां इन मोकिलाईंदड़ डी डिप्रेशन जे बादलनि जो मंज़र ॾेखारियूं था त ही लो प्रेशर जेके आहिनि सो अक्सर करे समुंड में वेंदा आहिनि। 30 सालनि खां पोइ वरी ही अहिड़ा मंज़र जेको आहे सो सिंध खे ॾिसण लाइ नसीब थिया आहिनि, जेको लगातार 48 कलाकनि खां 50 कलाकनि ताईं इहो सिस्टम रहियो ऐं हाणे डी डिप्रेशन ही आस्ते आस्ते जेको आहे सो हैदराबाद खां मथां गुज़रंदो, नूरियाबाद खां थींदो कराचीअ ॾांहुं वेंदो, कराचीअ खां पोइ अरबी समुंड में पहुची ओमान मुल्क ॾे सफ़र करे कमज़ोर थी ख़तम थी वेंदो। त असां ताज़ा तरीन इहा मालूमात तव्हां ताईं पहुचाईसीं। वॾी महिरबानी। अवां सभिनी जो साथी दोस्त ग़ुलाम हुसैन ख़ासकेली। होॾां हैदराबाद शहर में बरसाति बाद पाणी जी निकाली वारनि इंतिज़ामनि ते घणा शहरी इंतिज़ामिया मथां कावड़ियल त कुझु वरी मुतमिन बि नज़र अचनि था। सर हाणे हालिया सिचुएशन खे त तव्हां ॾिसो पिया त माण्हू केतिरा परेशान आहिनि ऐं कंहिं बि क़िस्म जी का बि नकासी आई कोन्हे ऐं वीचारा माण्हू ख़ैर जेके पंहिंजी गाॾियुनि वारा आहिनि वञो उहे त हलियो था वञनि, पर जेको ग़रीब गुरबो आहे, जेको बीमार आहे या को पंहिंजी जॉब से वञनि पिया,
जिन खे एमरजेंसी पहुचणो आहे, के प्राइवेट जॉब वारा आहिनि, त उन्हनि जे लाइ ॾाढी जेको आहे डिफिकल्टी आहे। तव्हां ॾिसंदव त गिदू चौक ऐं हीअ सॼी ठंडी सड़क आहे, सॼी पाणी सां भरी पई आहे, माण्हू परेशान आहिनि। इंतिज़ामिया जे लाइ त इहो ई चई सघिजे थो त हू पाण अचनि ऐं रोडनि रस्तनि ते ॾिसनि ऐं वाच कनि, जिते जिते माण्हू परेशान आहिनि उन्हनि जी उहा परेशानी दूर कनि। फिलहाल त कोई नज़र कोन पियो अचे, हाल फिलहाल त जेको वीचारी आवाम ई आहे उहा जेका परेशान आहे। कराची हमारे पास आगे बहुत ही खतरनाक सूरत हाल है भाई, जिधर जाओ उधर ही पानी 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 पानी, नहीं कोई इंतजाम है, नहीं कुछ है। मोटरसाइकिल बंद, गाड़ी बंद, हर शय बंद, नहीं बंद आने का, नहीं जाने का है, नहीं इमरजेंसी है, नहीं कोई दवाई का है, नहीं किसका है। बहुत खतरनाक हाल। मैं भी गया था शहर से, उधर सारा पानी घूम घूम के मेरी तबीयत खराब, सर में दर्द हो सुबह से। तो वहां से अभी मैं डॉक्टर के पास, उधर शहर में सारा पानी, अभी यहाँ से मैंने कहा चलो जाऊँ, इधर से यार इधर भी सारा पानी। इंतजामिया के लिए मैं ये आज गुजार हूँ कि ये पानी का सर्विस जो है ना अच्छा हो जाए तो ये आवाम के लिए सहूलत हो जाएगी। इंशाल्लाह अल्लाह खैर करेगा, लेकिन हम खुद जब अच्छे होंगे तो अच्छा होगा, क्यों नहीं होगा। अभी तो मेरी गाड़ी बंद नहीं हुई है, ऐसे झूठ बोलो खाम है तो, लेकिन नमाज के कपड़े थे मेरे, कपड़े तो गए, अभी जाऊंगा दोबारा कपड़े नहा के फिर कपड़े पे मस्जिद में होता हूँ, फिर जाके नमाज पढ़ाऊंगा। कपड़े तो सारे खराब हो गए। पानी तो आप मत पूछो, मैं परेटाबाद से आ रहा हूँ, माजूर बंदा हूँ, कोई धक्का लगाने वाला नहीं है। जगह जगह गोडो गोडो पानी हो रहा है। हैदर चौक, पुलेली टांगा स्टैंड, पाकिस्तानी चौक, गुल सेंटर के नीचे बड़ा पानी है। माजूर इंसान तो ये समझो कि घर से निकल नहीं सकता, बड़े परेशानी और बड़ा ही बुरा हाल है। तो सर मुझे नौकरी के लिए किसी ने एक ने बोला था, मैं जा रहा था, माजूर आदमी हूँ, मजदूर आदमी हूँ, कोई नौकरी कोई देता नहीं है, आसरे पे आसरे दे रहे हैं। गवर्नमेंट से मेरी अपील है, खुदा के लिए, हम माजूरों के लिए, हमारे लिए कुछ खुदा के लिए सोचे। अल्लाह आपको सोचने की तौफीक अता फरमाए हमारे लिए। अल्लाह मालिक है, अल्लाह बहुत बड़ा है, कोई ना कोई अल्लाह का नेक बंदा मेरी गाड़ी निकाल देगा इंशाल्लाह। हाणे बारिशूं अहिड़ियूं लॻियूं पियूं आहिनि ऐं बाक़ी मां एतिरो चवां पियो, जॻह जॻह असांजो कैंटोनमेंट बोर्ड जो इलाइक़ो आहे उहो ॾींहुं राति पंहिंजो कमु करे पई। एतिरो पाणी राति जो हुयो त मतिलबु हिते माण्हू हलण जहिड़ो बि न हुयो। बाक़ी जेको पंहिंजो कैंटोनमेंट बोर्ड जा जेका बि स्टाफ आहे उहो पंहिंजो VIP कमु करे पियो। ऐं मां सम्झंदो, मां पाण कैंटोनमेंट बोर्ड जो मुलाज़िम आहियां। ॾींहुं राति माण्हू कमु करे इहे पाणी खे कढे। पर हैदराबाद हाणे सॼे में त मां कोन निकितो आहियां, ऐं मां पंहिंजे इलाइक़े जी ॿुधाए सघां थो, कैंट जो इलाइक़ो आहे।